डोकरी वेझो बाडह में चमड़ी वार नुंह चेहरे दागन जे हिकु रोज़ मुफ़्त कैंप लगाई वई। अहिड़े मौक़े ते मदरसा अली अमीरुल मोमिनीन प्रिंसिपल मौलाना मोहम्मद अली इमानी जी ख़ासि ताउन सां जदीद टेक्नोलॉजी ऐं मशीनुनि वसीले चमड़ी वार नुंह चेहरे जे दागनि ते ग़ैर ज़रूरी वारनि सां गॾु PRP ऐं एलर्जी खां अलावा जिन्सी बीमारियुनि जो इलाज कंसल्टेंट डर्माटोलॉजिस्ट एंड काम्सोटोलॉजिस्ट चांडका मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल लाड़कानो डॉक्टर मरियम सोहो MBBS डी ड्रम पारां मर्द तोड़े औरतुनि 500 खां मथे मुफ़्त चकास कयो। उन सां गॾु मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। होॾां बाडह टाउन चेयरमैन बदरुद्दीन सारियो, अंजुमन अल हुसैनी, सदर ज़वार अली गौहर शाह, इशफाक मुग़ैरी, फ़िदा हुसैन शेख में शिरकत कई। जे ॾस में चमड़ी वार नुंह चेहरे दाग ऐं क्लिनिक जो वक़्तु डोकरी में जमा 4 खां 8 बजे ताईं ऐं छंछरु आचर सुबुह 10 बजे खां 5 बजे ताईं क्लिनिक लॻ नादरा ऑफिस घटी ते आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।